ये धरती डोरक रोली जी ये धरती झूमर रोली जी ये धरती चोरी छोरी जी ये धरती अजरक लोई जी ये धरती डोरन लोई जी ये धरती मेघ मलारन जी ये सावण जय वसकारन जी धरती ये धरती धरती ये धरती धरती ये धरती। सिंध जी वहदत जिंदाबाद धरती टीवी ऐं सोब मीडिया ग्रुप जे सॾ ते कराची में सिंधियुनि जो समर उथली पियो। कराची प्रेस क्लब आॾो मुनक़िद सकाफ़ती ॾियारी जी मुख्य तक़रीब में टोपी ऐं अच कुंजी बहार हज़ारे सिंधियुनि सकाफ़ती वेस पाए सिंधू माथे जी अज़ीम सकाफ़त खे भेटा पेश कई। नाले वारे रागी अहमद मोगल सदाम राजपर कोमल नाज़ दुआ मेमन मार्वल समेत ॿियनि फ़नकारनि तरफ़ां सुर वरखा नौजवाननि जो क़ौमी धुननि ते रक़्स। सकाफ़ती ॾियारे ते समूरी सिंध हिकु थी वई। हर पासे सकाफ़ती रंगनि जी बहार। कराची हैदराबाद सखर मीरपुर ख़ास शेर बेनज़ीराबाद ऐं लाड़कन डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती रंग निर्वार। बदीन में 60 फुट अजरक जो झंडो फड़काइण सां सकाफ़ती ॾियारे जी शुरूआत। कंदकोट कंबर जेकबाबाद मिठी जामशोरो मीरपुर बठोरो बंगलियो में रैलियूं। फ़कीराबाद नंगवाणी रुस्तम टंडो रहीम खान नंदो कड़ी हसनी में शहरनि में रैलियूं कढी सिंधी सकाफ़त के बेटा पेश। टनोलायार उमरकोट बदीन जरवार चेल्हार ऐं ॿियनि शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं। चक उबावड़ो ढोरो नारो टीपलो सजावट जूने जो फरीदाबाद मोरो दिड़ो मातली में सकाफ़ती ॾियारे जी भरपूर आजियां। ठठो नवां जतोई कढण में भी सकाफ़ती रंगनि जा जलवा। धरती टीवी सोब मीडिया ग्रुप जे ऐलानियल सिंधी वहदत जिंदाबाद जे सिरेट सिंध समेत सॼी दुनिया में सकाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे। सिंध जी कुंड कुर्च में सकाफ़ती तक़रीबूं रैलियूं नंढनि वॾनि शहरनि तोड़े वाहण बस्तियुनि में सिंधवासी क़दीम सिंधी सकाफ़त में उड़जी विया। सिंध जी राजधानी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हज़ारे माण्हू सकाफ़ती वेस ओॾे पहुची विया। कराची खां कश्मीरी कारूं झरखा केटी बंदर ताईं धरती धणी सकाफ़ती वेस पहिरें पंहिंजी शानदार हज़ारे साल क़दीम ऐं अज़ीम सकाफ़त खे भरपूर भेटा पेश करे रहिया आहिनि। सदर आसिफ ज़रदारी पारां सिंधी सकाफ़ती ॾियारे ते क़ौम खे वाधायूं। संदसि चवणु आहे त सिंध खे इहो एज़ाज़ हासिल आहे त 1936 में बम्बई प्रेसिडेंसी खां धार थियण बैदि सिंध हिकु निराले आइनी ऐं तहज़ीबी सुञाणप क़ाइमु कई। सिंध उहो पहिरियों सूबो हो जंहिं जी असेंबली पाकिस्तान जे क़याम जी क़रारदाद मंज़ूर करे तारीख़ में फ़ैसिलाइदो किरदारु अदा कयो। सिंध में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे वॾे अंग जी मौजूदगी हिन धरती खे गॾियल हमाहंगी गॾियल ओसर ऐं वसीउल नज़र हुअण जो रोशन मिसाल बणाए थी। सिंधी ॿोली मुल्क जे समूरनि तरक़ी याफ़्ता ॿोलियुनि मां हिकु आहे जिते दर्जने रोज़ानी अख़बारूं टीवी चैनल्स ऐं रेडियो हिन ॿोली जी मज़बूत रिवायत जामीन आहिनि। सकाफ़ती ईद ते सिंध जा गुलड़ा बि सकाफ़ती रंगनि सां रची विया। ॿारनि जो क़ौमी सकाफ़ती ईद ते जोश ऐं जज़्बो ॾिसण मटां चेलार में ॿारनि तरफ़ां अजरक जी ज़ंजीर ठाहे सकाफ़त खे भेटा पेश। ॿार टोपी अजरक ऐं सकाफ़ती वेस वॻा पहिरें सकाफ़ती ईद मल्हाए रहिया आहिनि। दुनिया के नक्शे में सुन की सन जेती सिंध जे जोगन की दिलेरी तारीख़ में लिख जेती सिंध जे बनन में हारी जी मेहनत साफ दिस जेती ओ जको सखर वारी पुल ते जेको मोरे वारी
सकाफत जा लठी रंग निकरी पिया। ॾखण कोरिया में रहंदड़ नव दिरोवासी आसिफ कच्छी जी अॻवाणी में सकाफ़ती तकरीब सिंधी गीतनि ते झूमरियूं। सऊदी अरब जे गादी वारे शहर रियाज़ में सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां काज़ी आरिफ ऐं फरीदाबाद वासी नौजवाननि तरफ़ां इंडस फोरम जे प्लेटफॉर्म तां सिंध जी वद ज़िंदाबाद जे सिरिट शानदार सकाफ़ती तकरीब कोठाई हुई। आर्टिस्ट अली गुल मला, लेखक ज़ुल्फ़कार हाले फोटो समेत सिंधियुनि जी वॾी अंग में शिरकत दीवा सैर सुरनि जी वरखा करे माहौल महकाए छॾियो। इटली जे शहर फ्लोरेंस में सिंधी स्टूडेंट शागिर्दनि सकाफ़ती ॾियारो जोर जज़्बे सां मल्हायो। तकरीब दौरान शिरकत कंदड़नि सिंधी सकाफ़त रिवायतुनि ऐं क़ौमी सुञाणप खे उजागर कयो। सिक्योरिटी फोर्सेस जो कलाक में ऑपरेशन 12 भारतीय स्पॉन्सर दहशतगर्द मार चुका। ISPR मौजूद ऑपरेशन कुछ इतलाती कयो वियो। जे दौरान दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइते तरीक़े सां निशानो बणायो वियो। मार्चविल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियारी बारूदी मवाद। मार्चविल दहशतगर्द केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइनि में मुलविस हुआ। कामयाब ऑपरेशन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां सिक्योरिटी फोर्सेस जी वाखाण। मिठी में राजपूत बिरादरी पारां रिवायती लिबास में रक़्स करे सिंधी सकाफ़त के भेटा पेश। राजपूत बिरादरी जे माण्हुनि हथ में तलवार खणी रिवायती रक़्स कयो। ॿारनि डांडिया ते झूमर हणी सकाफ़ती तकरीब में शरीक माण्हुनि खां दाद वरितो। खानपुर में अरवे संगावती तकरार तां गडाणी बिरादरी में दिलनि में झेड़ो। 3 ॼणा क़त्ल। पुलिस पहुची मक़तूलनि जा मर्द अस्पताल मुंतक़िल कया।